रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा 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 जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन। ॿियनि शहरनि जी आन न्यू सईदाबाद में भी सकाफ़ती रंग निकिरी पिया आहिनि। उन वार सां अदीब शाइर हाजी मिसरी पारां सकाफ़ती मेड़ाको कोठायो वियो। मेड़ाके में सैयद गुलाम रसूल शाह, अज़ीज़ अहमद काका, सैयद पीरल शाह, सैयद अली अकबर शाह, अलहदाद मेमन ऐं शागिर्दनि उस्तादनि तोड़े समाजी अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई। मेड़ाके में अलामती घोट कुंवार, अलण फ़कीर, मांधाणी, उखरी मोरी, दिला ऐं ॿिया खाका पेश कया विया। उन मौक़े ते हज़रत शाह अब्दुल लतीफ़ बिटाई जी वाई बि ॻाई वई जॾहिं त ॿारनि क़ौमी गीतनि ते रक़्स पिणु कयो। अॻवाननि मेड़ाके खे ख़िताब कंदे चयो त सिंध टीवी नेटवर्क हमेशा अवामी भलाई लाइ कमु कयो आहे जॾहिं त सिंध जी सकाफ़त खे बि उजागर करे ओताकनि खे ॿीहर आबाद करण समेत प्यार, अमन, मोहबत, बदीअ वारो माहौल जोड़ण जो क्रेडिट बि सिंध टीवी नेटवर्क ॾांहुं वञे थो। हुन ऐलान करे चयो त हू 3 डिसंबर जो ॾियारो सिंध टीवी नेटवर्क सां भरपूर नमूने मल्हाईंदा।